अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आउं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अच्छा, सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चैनल ते भली कार। अॼु मां तव्हां सां डिस्कस करण वारो आहियां 4 जीके जा मोस्ट इंपॉर्टेंट सवाल जेके टेस्टुनि जे अंदरि मोस्टली पुछा कया वञनि। ठीकु आहे, सो वन बाय वन विथ एक्सप्लेनेशन सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। ठीकु, पहिरियों नंबर क्वेश्चन आहे, व्हाट इज़ दी लार्जेस्ट ओशियन इन दी वर्ल्ड, यानी दुनिया जो सभ खां वॾो समुंड कहिड़ो आहे। सो हिन जो आंसर आहे पैसिफिक ओशियन। ठीकु आहे, पैसिफिक। अच्छा, पैसिफिक ओशियन दुनिया जो सभ खां वॾो ऐं गहरो समुंड आहे। ओके, ॿियो नंबर असां वटि क्वेश्चन आहे, विच इज़ दी लार्जेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड बाय एरिया, दुनिया जो सभ खां वॾो मुल्क कहिड़ो आहे एरिया जे लिहाज़ खां। ठीकु आहे, सो दुनिया जो सभ खां वॾो मुल्क आहे एरिया जे लिहाज़ खां रशिया। ठीकु आहे, पाण हिन खे सिंधी में रूस चवंदा आहियूं। ओके, अच्छा, हाणे सवाल तव्हां वटि अची सघे थो त जेका रूस मुल्क जी जेका एराज़ी आहे उहा केतिरी आहे। ठीकु आहे, सो रूस मुल्क जी जेका एराज़ी आहे 1 करोड़ 71 लख चौरस किलोमीटर जेको आहे एराज़ी आहे। ठीकु आहे, ऐं तव्हां वटि सवाल अची सघे थो त पाकिस्तान मुल्क जी जेका एराज़ी केतिरी आहे, सो उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान मुल्क जी जेका एराज़ी आहे 8,80,000 चौरस किलोमीटर आहे। ठीकु आहे, सो हाणे अंदाज़ो लॻायो त जेको आहे रूस जेका मुल्क आहे पाकिस्तान खां 20 खां 21 भेरा जेको आहे वॾो आहे। ठीकु आहे, टियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि, विच कंट्री हैज़ दी हाईएस्ट पॉपुलेशन इन दी वर्ल्ड, दुनिया जो सभ खां आबादी वारो वॾो मुल्क कहिड़ो आहे। सो दुनिया जो सभ खां वॾो आबादी वारो मुल्क आहे इंडिया। ठीकु आहे, यानी भारत। अच्छा, 2023 जे मरदमशुमारी मुताबिक़ जेको आहे इंडिया जेको आहे चीन खां आबादी जे लिहाज़ खां जेको आहे वॾो अॻिते निकिरी वियो आहे। ठीकु आहे, आख़िरी असां वटि क्वेश्चन आहे, इन विच लैंग्वेज वाज़ दी होली क़ुरान रिवील्ड। अच्छा, यानी क़ुरान पाक जेको आहे कहिड़े ज़बान में नाज़िल थियो। ठीकु आहे, सो क़ुरान पाक जेको आहे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको आहे अरबी ज़बान में नाज़िल थियो। ठीकु आहे, सो हिन जो आंसर आहे अरबिक। ठीकु आहे, सो वीडियो तव्हांखे सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो।